थरपारकर में समाजी तंजीमुनि जो खजिन जी पोखी जो कामयाब तजुर्बो खजिन जे वणनि 2 सालनि में फ्रूट ॾियणु शुरू करे छॾियो। उन सिलसिले में हिकु बावकार तकरीब मुनक़द कई वई जंहिंमें इलाइक़े वासियुनि वॾे अंग में शिरकत कई ऐं वधीक हिकु प्रोजेक्ट जो इफ़्तिताह पिणु कयो वियो। उन मौक़े ते दुआ फाउंडेशन जे चेयरमैन आमिर खान जो चवणु हो त असांजी हिते जे मक़ामी माण्हुनि जे साथ जी ज़रूरत आहे। जिथे असां खजिन जा वण लॻाया आहिनि उते जा माण्हू हिन वक़्तु रोज़गार सां लॻी विया आहिनि ऐं केतिरनि ई प्रोजेक्टनि जे करे हिते जूं ज़मीनूं हिन वक़्तु आबाद थी चुकियूं आहिनि। माण्हू रोज़गार सां लॻल आहिनि। जेके हिते जो मक़ामी माण्हू महिनत कंदो त उहो अॻिते हली करे सुठे रोज़गार सां लॻी वेंदो। 2 साल अॻु असांजे तरफ़ां लॻल खजिन जे वणनि फ्रूट ॾियणु शुरू करे छॾियो आहे। PRC जो सीनियर साइट ऑफिसर वसीम खान जो चवणु आहे त असांजी कोशिश आहे त असां थरपारकर जे समूरनि इलाइक़नि में खजिन जा वण पोखरायूं। थर में पाणी जो वॾो बहिरान आहे जंहिंजे करे तकलीफ़ूं थियनि थियूं। समाजी तंज़ीम जे तावन सां 2 साल अॻु लॻायल खजिन जे बाग़नि पंहिंजो फ्रूट ॾियणु शुरू कयो आहे। दुआ फाउंडेशन जे जनरल सेक्रेटरी फयाज़ आलम जो चवणु हो त असां 15 सालनि खां मीडिया जे तसलसल सां कम कयूं पिया। ॿाहिरि जे दोस्तनि जी मदद सां 60 खां वधीक फ्रूट फार्म ठाहिया आहिनि। हिते जा माण्हू परअमन ऐं वॾा मेहनती आहिनि। थरपारकर जूं ज़मीनूं सरसब्ज़ आहिनि। असां दोस्तनि जे तावन सां हिते जो कामयाब तजुर्बो कयो आहे। हुन चयो त पाकिस्तान हिन वक़्तु एग्रीकल्चर ते हले थो। सभिनी एनजीओज़नि खे घुर्जे त एग्रीकल्चर ते कमु कनि। समाजी अॻवान मोहम्मद सलीम जूने जो चयो त असां समाजी तंज़ीम दुआ फाउंडेशन जे पारां 60 खां वधीक एग्रीकल्चर फार्मनि ते कमु करे रहिया आहियूं ऐं सवें पाणीअ जूं स्कीमूं ॾेई चुका आहियूं ऐं असांजी कोशिश आहे त असां इलाइक़े वासियुनि जे रोज़गार लाइ अञा बि वधीक एग्रीकल्चर फार्म लॻायूं। ॿियनि एनजीओज़नि खे बि घुर्जे त एग्रीकल्चर ते ध्यानु ॾियनि। थरपारकर जूं ज़मीनूं सोन जहिड़ियूं आहिनि जेका थोरी महिनत सां सरसब्ज़ शादाब थी सघनि थियूं।